यादुनि जी वादीअ में कॾहिं पाबंद जी टकरीअ ते कॾहिं यादुनि जी वादीअ में कॾहिं पाबंद जी टकरीअ ते कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं कॾहिं फूलनि हा दा मां पाण सोने जे वाता ॿुधो आहे शहरयार जी या जुरत चिरकी चाचे जी मेहमान बाबा संदोरी पुत्र तू हाँ बाबा मां बाबा मां रण में उरली वई हुयसि नरो पुत्र नरो मां घटि किरबे में घारियो आहे जिद न कर सुणी वञ अदी नूरीअ सां गॾु रह उते रही कंहिं सुठे वकील सां मिली मुंहिंजी ज़मानत लाइ कोशिशि कर सोचियां थी बाबा सोच न अच त हलो वञ सुणी आदि सां गॾिजी वञ उते वञी कंहिं सुठे वकील सां ॻाल्हाइजे वञ हाणे बि थी सघे थो कीअं थींदो अधे वारा अना इज़त था लहनि त खानदान वरी बि खीर खंड थी था सघनि मिहार तुंहिंजे संग खां सवा ज़िद तां लहंदो ई कोन दिलदार ऐज़े खां सवा संग ॾींदो कोन बाक़ी खानदान खीर खंड थींदा कीअं तूं अधे मिहार खे मञाए चाची ऐं दिलदार खे केरु मञाए आहे को खेसि अकुल ॾे इहो वटि बकाया रक़म अॼु शाम निकाह करे मां कराची हली वेंदुसि छा अॼु शाम हा मूं अॼु शाम दलाल सां ॻाल्हाए छॾियो आहे 15 ॾींहंनि जे अंदरि जन्नत ऐं मां पंहिंजो वीज़ा ठाराए ॿाहिरि मुल्क हली वेंदुसि तूं छोकिरीअ खे पहिरीं फुर्सत में हाज़िरी वारे ॾियारे कोर्ट में पेश करे अमीर ख़िलाफ़ बयान ॾियारा ईअं ई कंदुसि कंहिंखे बि न ॿुधा ओचितो कोर्ट में पेश करीसि रसा घर में ई हूंदी घर में को ॾिसी वठेसि त पोइ वॾेरे जी ख़बर किथे आहे तुंहिंजी वॾेरे जी ख़बर हीअ जंहिं ते तव्हां वेठा आहियो ही त नूर शाह नर जी ख़बर आहे असां मुजावर आहियूंसि भली तव्हां छा बि सॼोसि पर आहे मुंहिंजे वॾड़े जी क़बर होश में त आहीं यार मूंखे छॾियो मुंहिंजो घर अकेलो आहे कड़ी तो करे लाइ सही कर न त तुंहिंजा कागज़ ठही विया आहिनि कागज़ छा कागज़ ठही आया वीज़ा वारा कागज़ वीज़ा मां परॾेह में आहियां छा न ॾेह में आई परॾे वञण जा कागज़ तयार पिया थियनि बस ठपो ऐं सही रहियल आहे आंगर चोरन सां सही ऐं गोलीअ सां पोइ धू कंदे वञी तूं परॾे छा थो चई हणऊं ठपो कयूं सही तव्हां पक अमीर खां पैसा वरिता हा अमीर जा माण्हू आहियूं बोरीस भांडो देर ना आहे रुगो आंगर चोरन जी देर आहे ॾे ख़बर सफ़ा दे दिया मञे ई कोन थो छूट करे छॾियोसि असीं आहियूं लीडर सो बि पुराणा जेको हुकुम तर्स हिकु मौक़ो ॾियोसि अञा ठीकु आहे काने चओ सदोरी वञी थाणे पहुती थाणे हा लॻे थो तुंहिंजे खिलाफ़ बाईंदी मुंहिंजे खिलाफ़ हा त मुंहिंजे पीउ खे अगवा करे गुम कयो अथई हींअर जो हींअर सच लॻे गुम कयो काॾे गुम कयोसीं बेले में वञी सोगो करेसि देर न कर मां शहर थो वञा हितां वारदात ड्रायो ठीकु आहे जेको हुकुम असीं आहियूं लीडर सो बि पुराणा असां ते त ईंदी असां वॾा कहाणी न मिलंदी कहानी मुंहिंजी कहानी वारो कर पाबोड़ी कहानी हाँ पाबोड़ी अञा देरो मरे भी ना तो यो कोड़ियो ओ मुंहिंजी कहानी मुंहिंजी जेरी जागंदी कहानी तुमखां छो रसी वई तोखे ख़बर आहे त कहाणीकार कहानी के सवा अधूरो आहे हल हल मुंहिंजा मुनल हल शादी मूंखे रोडा
मुंहिंजी कहाणी तुंहिंजा सुफ़ा चुमा, तुंहिंजा लफ़्ज़ चुमा, तुंहिंजा अखर चुमा। हे त सचल वारी सतुरी आहे। केरु तो तंग करेसि? असी आहियूं हाथी मार, असांजी घेर तो जगाए। छॾ मूंखे रस्तो ॾे। ना रस्तो न ॾींदुसि, मस त मूंखे मिली आई। हल मुछी ॾे हल। केरु आई ठगा? हाँ? मां प्रोफेसर पीरबख्श पाबोड़ी। हलो लठे एडो नालो। हा मां वॾो कहाणीकार। हिकिड़ी ॻाल्हि कर, न त इहो मेॾालो न हूंदई। असी आहियूं हाथी मार। हाँ कहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि? या प्रोफेसर थी या कहाणीकार थी। मां ॿई आहियां, न छॾजांइ। अल्पनल अल्पनल। पोइ तो मारो कलमो पढ़ कलमो। तो पंहिंजो कलमो? और हेॾे तो मुंहिंजी गैरत लोॾी आहे, गैरत। असां आहियूं हाथी मार, असांजी गैरत लोॾे। अरे हेॾे तो मां कलमो थींदो आहे? प्रोफेसर आई या मश्करू आई जो तो मां कलमो बि नथो चई। न न न नथो अचे। हाँ पोइ कना कोशिश कर, कना कोशिश कर। यार मां प्रोफेसर आहियां, कन कोशिश कयां? प्रोफेसर भी मास्टर आहे, मास्टर। ऐं मास्टर वरी छा गॾ खां कन कोशिश कराईंदो आहे। हाणे तूं कन कोशिश करे ॾेखार। न कंदुसि कन कोशिश। बचाणो न गोली। हल हल पुनल असी आहियूं हाथी मार, असां सां फिटाए गैरत खे तो जॻह। हे काॾी वई? हणंदो कंहिंखे डंग, छो त नूरो नागा कखे त मौत। नूरो नागा कखे तो मौत बखे। नूरा नूरदार न त झिरकी जाटे जी मेहमान। अरे मैं हार आही जा तॾहिं त चयो मैं नूरदार नूर न त झिरकी जाटे जी मेहमान। माफ़ कजांइ यार, घणो वक़्तु थियो आहे मिलिया बि न आहियूं, ऐं ॿियो त थुलो बि थी वियो आहीं। मां परे खां ॾिसी बीठुसि, तुंहिंजी अखियुनि मां त सुञाणप पई हली वई आहे। ईअं न को मेहार ते बंदूक ताणे झिरकी जाटे जी मेहमान। नूरो नागा कखे त मौत बखे। काॾे सबरियो आहे? रेस घुरायो आहे। रेस? हाँ चो हणंदो कंहिंखे डंग, छो त नूरो नागा कखे तो मौत बखे। हैफ तई नूरा, हैफ तई। रईस के सद में सदनो तई। बस नूरो नागा कखे तो मौत बखे। आस्ते दोस्तां तॾहिं छॾे थो, जेकॾहिं ईअं को ॿियो ॻाल्हाया त झिरकी जाटे जी मेहमान। मेहार मेहार झटको थी, छो त नूरो नागा। डूंगर खे डंग छा कंदा? तूं मेहार जो पुराणो यार आहीं। महिमानी खाई त हाज़िरा, मथां चवी त मेहार यार हुयो, सलाह बि न कयईं। हिक रेस सां मिलां, पोइ सोचां थो ईंदुसि तोड़े बि। नूरा जेके न रेस जे ललहांगरे लॻनि से नांग न सॾाइनि त बहितर आहे। रेस सां फिटाई थी जा। मूं न पाण फिटायो अथसि, धोखो कयो अथसि मूंसां। ॿियनि मामलनि में अटकी पियो आहियां। थोरो वांदो थियां पोइ थी वेंदी इहा बि झिरकी जाटे जी मेहमान। यारो यारी यारो यारी।
दिलदार? सदोरी तू हिते थाणे ते वञा पई पर थाणो ई नथो लभे। थाणे ते छो थी वञी? बाबे खे अमीर गुम कयो आहे, फरियाद लाइ पई वञा। अमीर गुम कयो आ? हा दिलदार, अमीर नहाक कयो आहे, पर तूं सदोरी परेशान न थी, मुझे हाँ में चक्का था पवन। दिलदार कॾहिं कॾहिं बि मुंहुं नथो ॾेखारे। इन करे जो सोचां थो त तोते आंगुर न खजे, न त रूह में सटूं त पवन थियूं न। मिलंदो कर मूंसां। मिलंदुसि, ज़रूर मिलंदुसि। ॻोठां पियो अचे? न, हैदराबाद खां। हैदराबाद? हा, हाजरा अस्पताल में आ ऐं होश वञाए वेठी आ। न न। हा सदोरी। अकेलो छॾे आयो आहिस? हा, अधो मंठार अथसि, मूंखे पैसनि जे लाइ मोटणो पियो। सदोरी हल त तोखे थाणे जे दरवाज़े वटि छॾे अचां। अच हली अच। नालो साहे से हा मैं हारे त नथो तारी।